अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। झंडो मरी में मुनशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई कयूं आहिनि। 12 ॼणा गिरफ़्तार किया विया। जवाबदारनि वटां वॾे मिक़दार में मुनशियात हथ करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जवाबदारनि में आसिफ, शंकर, सज्जाद, अरबाब, ओढ़, नदीम ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करें। झंडो मरी में मुनशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई कई वयूं आहिनि। 12 ॼणा गिरफ़्तार कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सनाउल्ला थेबो। जी सनाउल्ला, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झंडोमरी में मनशात फरोशन के खिलाफ़ कार्रवाई थियल। 12 जवाबदार सोगा कया, केस दाख़िल कयो। वॾी मिक़दार में मनशात हथ कई वई आहे। उमरसांद पुलिस मूजिब जवाबदार जी कब्ज़े मां इंडियन सफ़ीना, मैनपुरी, कचो शराब ऐं वॾी मिक़दार में गुटखा हथ करण जी दावा कई वई आहे। जवाबदार में आसिफ, शंकर, सज्जाद, अरबाब, नदीम, गुलाम हुसैन समेत 12 मनशात फरोश शामिल आहिनि। जवाबदार जे कब्ज़े मां मनशात ऐं कचो शराब हथ आयो आहे। पुलिस मूजिब 440 अदद इंडियन सफ़ीना, 605 जे अंदर मैनपुरी, 155 मावा गुटखा, 115 लीटर शराब हथ करण जी दावा कई आहे। सूबाई वज़ीर ऐं SSP टंडला जी हिदायत ते कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। इलाइक़े में मनशात खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। जी।